नाज़रीन वाक़िया अॻु कंदासीं। सदर मुमलिकत अदालतुनि खां मौत जी सज़ा खाधल 5 ॾोहारियुनि जी रहम वारी अपील रद्द कंदे सज़ा खे बरक़रार रखी छॾियो आहे। मोहम्मद शाबान, मोहम्मद इमरान, मोहम्मद अफज़ल, मोहम्मद अकबर ऐं मोहम्मद असगर सदर के रहम जी अपील कई हुई। ऐवान सदर मौसूब मोहम्मद शाबान के 3 वरियनि जी ॿारड़ी सां ज़्यादती ऐं क़त्ल जे ॾोह में मौत जी सज़ा ॿुधाई वई हुई। मोहम्मद इमरान घरू जड़े तां ज़ाल ऐं 2 पुटनि खे वहशाणे नमूने क़त्ल कयो हो। मोहम्मद अफज़ल के वालदेन ऐं 6 भाउ भेनरुनि खे क़त्ल करण तां सज़ा ॿुधाई वई हुई। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा। सदर मुमलिकत अदालतुनि खां मौत जी सज़ा खाधल 5 ॾोहारियुनि जे रहम वारी अपील रद्द कंदे सज़ा खे बरक़रार रखी छॾियो आहे। मोहम्मद शोबान, मोहम्मद इमरान, मोहम्मद अफज़ल, मोहम्मद अकबर ऐं मोहम्मद असगर सदर के रहम जी अपील कई हुई, जॾहिं त ऐवान सदर मूजिब मोहम्मद शोबान के 3 वरियनि जी ॿारड़ी सां ज़्यादती ऐं क़त्ल जे ॾोह में मौत जी सज़ा ॿुधाई वई हुई। मोहम्मद इमरान घरू जहिड़े तां ज़ाल ऐं 2 पुटनि खे वहशियाणे नमूने क़त्ल कयो हो, जॾहिं त मोहम्मद अफज़ल के वालदेन ऐं 6 भाउ भेनरुनि खे क़त्ल करण तां सज़ा ॿुधाई वई हुई। खबर अवां सां शेयर करियो नाज़रीन। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा त सदर मुमलिकत अदालतुनि खां मौत जी सज़ा खाधल 5 ॾोहारियुनि जे रहम वारी अपील रद्द करे छॾी आहे।